किलोमीटर दूर अमेरिका जे चिलीअ में वेठल आहिनि, पर सिंधियत जी जोत जगाइण जे लाइ पंहिंजो पाण खे निशावर था करे वठनि। भई प्रोग्राम में काई घटिताई न अचणु खपे, उते सुठी मौज अचणु खपे। तव्हां सुहिणे नमूने सां कार्यक्रम कयो त उन्हनि खे ई ॾिसंदे हिन दफ़े ही सुहिणो अवार्ड, सुहिणो असांजे डॉक्टर मोहन के सोनी साहिब जन जे लाइ उन्हनि खे सन्मानित करण जे लाइ असीं ही रखियो आहे। साईं जन त असांजा अंतर्राष्ट्रीय अध्यक्ष माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था जा आहिनि बि, बावजूद उनजे उहे त न अची सघिया, पर उन्हनि पंहिंजी घर जी भाती पंहिंजे अरे साईं मां ख़बर ईंदा न उन खां पोइ बि जेकॾहिं असांजा उन्हनि जे लाइ अॼु उन्हनि खे सन्मान करण जे लाइ उन्हनि पंहिंजी प्यारी पंहिंजे पारिवारिक सदस्य सिमरन आहूजा खे मोकिलियो आहे। मां सभिनीनि खे चवंदुमि असांजे प्यारे प्यारे साईं ओमीराम साहिबनि खे, झूलेलाल साईं जन खे त सभ खां पहिरीं पहिरीं अची करे आइए पहिरों पहिरों उन्हनि जो स्वागत कयूं। उहा ई सुहिणी सुहिणी इहा थींदी। बोलो वसण घोट की जय, शहंशाह बारूशाह साहिबन की जय, बाबा साईं गुरुमुखदास साहिबन की जय, बोलो माता रुक्मणी देवी की जय। साईं दीपकलाल वाधायूं प्यार अचो अचो बाबा अचो बीजी वने वरी आगो हिकिड़ो मिंट। साईं साईं जी ने साईं जी एरिया जो आगो गॾ जी फोटो भी निकरंदो सुहिणी मूरत सन्मान जे लाइ। साईं सिमरन भी आई अथव प्यारी असांजी, साईं सिमरन आहूजा भी आई अथव, इन्हनि खे भी सन्मान जे लाइ अचो। थोड़ो फैलिजी भी आऊं त सुहिणो लॻंदो। भाई थोड़ो सो खोले भी लॉकेट कढो जीजा जी, ओड़ा कढो ना, एक शाल कढो कारी वारी थोड़ो सिमरन में ना अचो इधर आ जाओ आ जाओ आ जाओ। झूलेलाल हरीश भाई, हरीश भाई हाँ बाबा मिनट मिनट झूलेलाल। लख लख धन्यवाद असांजी प्यारी सिमरन आहूजा जिन्हें असांजा प्यारा अचो सभई संत दीदी